बिल्कुल इन प्रोग्राम के सफल बनाइण लाइ इन मेले के सफल बनाइण लाइ असांजा कुछ फाइनेंशियल पार्टनर्स आहिनि असांजा कुछ पार्टनर्स आहिनि जिन पंहिंजो कीमती वक़्तु ऐं कीमती हर का शइ कढी करे हिन मेले खे जेको आहे और सक्सेस करण लाइ जेको आहे कोशिशूं कयूं आहिनि त अमर असां चवंदा आहिनि पहिरीं जेको आहे निमाणी वेनती कंदासीं सुजाग सिंधी समितीअ जे सभिनी मेंबर्स जो उहे महिरबानी करे मथे हलिया अचनि स्टेज ते अचनि ऐं असांजा जेके फाइनेंशियल पार्टनर्स आहिनि उन्हनि जो अची करे स्वागत कनि ऐं मां सॾु करणु चाहींदुसि सुजाग सिंधी समितीअ जा सभिनी मेंबर महिरबानी करे हलिया ईंदा प्लीज़ असांखे हिते जॉइन कंदा अगरि मां सॾु करणु चाहींदुसि ऐं स्वागत करणु चाहींदुसि पार्थ बस सर्विस जो मिस्टर लक्ष्मण भाई पार्थ बस सर्विस जो सुजाग सिंधी समितीअ जा मेंबर मुंहिंजो स्वागत कंदा मिस्टर PNS मोबाइल शॉपिंग मिस्टर रमेश भाई प्लस मार्क श्री मुकेश भाई बिग कम्युनिकेशन प्रकाश भाई सूरत बेबी वर्ल्ड कमलेश बजाज श्याम थेली भंडार मिस्टर रूपचंद वासवानी मुस्कान एंड अनलिमिटेड फैशन जर्नी श्री राज दोंगानी JSK एम्पोरियम मिस्टर राजेश भाई कृष्णा क्रॉकरी स्टोर मिस्टर हरेश के सिधानी दमानी डेंटल केयर डॉक्टर पराग दमानी सीक्वेंस मिस्टर जयराम शेवानी तुलसी किड्स एंड लेडीज वेयर दादा श्री भीमन दास अमरापुर साड़ी मिस्टर चेतन भाई चिंकू अखबार जा एडिटर श्री परमानंद प्यासी मिस्टर राजेंद्र भाई त्रिवेदी मिस्टर महेश पंजाबी लक्ष्मी आइस एंड वाटर सप्लाई किशोर गोलानी बाबा कैटर्स किशोर गोलानी and best wishes from Motumal Golani and family. Next are Flowjet Engineers Private Limited, Satish Nathani, Lovely Dresses Kamlesh Wadwani, Kalavati Hospital Dr. Shyam Lalchandani, Mr. Govindji, Kusum Studio Mr. Amar, जेके असांखे स्टेज ते जॉइन करे रहे हैं प्लीज कुसुम स्टूडियो में आगे वधाईंदासीं सिलसिले खे विमल बेकरी मिस्टर दालूमल मफतलाल फैमिली शॉप राजेश बम्बलानी श्री ओम फैब्रिक्स वासुदेव तेजवानी मिस्टर पफ रमेश खदानी मोहन भाई होटल सरदार में अमित भाई
सभिनि खां वधीक असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हां सभिनी आयल महिमाननि जो जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे हिन सिंधु मेलो खे हिन सिंधु मौज खे और मचायो आहे। असां तहे दिलि सां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं, तव्हांजो बि स्वागत करे रहिया आहियूं। थैंक यू वेरी मच। हिकु 5 मिंट जो ब्रेक रहंदो, उन खां पोइ पाण प्रोग्राम खे अॻियां वधाईंदासीं। वरी अॻियां उहो ई गीत संगीत असां एंजॉय कंदासीं। ब्रेक वञो जी, त हाणे असां इनवाइट कंदासीं वरी खां असांजे पवन कुमार माटा खे। मिस्टर पवन कुमार माटा जी हिकु दफ़ो असांखे वरी रूहानियत जे सफ़र ते वठी हलंदा। नंढी सी अनाउंसमेंट, असांजा हिकिड़ा भाउ आया आहिनि जेके कुझु अवेयर था करणु चाहिनि पाण खे त ईंदड़ 5-6 सालनि ताईं ही गांधीनगर गृह बुक आहे हर चेटीचंड ते सिंधु मेले लाइ। हूंदो हो, नथो थियणु खपे। भाई जेके बि हिन सिंधु मेले खे हिन सिंधी मुहिम खे अॻियां वधाइणु चाहिनि था ऐं चाहिनि था त हर चेटीचंड ते ही हाल असांखे ई मिले, असां सिंधियुनि खे ई मिले, उहे सिर्फ़ु पंहिंजो हथ मथे कंदा, सिर्फ़ु वोट कंदा ऐं जेके ही पासे में ख़ाली कुर्सियूं उन्हनि खे वठी ईंदा। हिकु दफ़ो तव्हांजे साम्हूं ॻाइण जो वरी मौक़ो मिलियो आहे। तव्हांजी सिक ऐं ताड़ी ॿुधी करे रग रग थोड़ी उभरी आहे। गीत गज़ल कलाम सभु ॻाए सघिबा, तव्हां हेल ताईं कलाम ॿुधा। हाणे मुंहिंजो वीचार आहे हिकिड़ो तव्हांखे गीत ॿुधायो वञे। सदाबहार गीत आहे असांजे हिकु अहिड़े शाइर जो, असां हुनखे सिंध जो साहिब लुधियानवी चवंदासीं। लालवाणी साहिब वेठा आहिनि? हा, अचनि था। गोवर्धन भारती औदा नालो ॿुधो अथव? गोवर्धन भारती एॾो वॾो शाइर, सादगी उन लफ़्ज़नि में सादगी, पर सिधा तव्हांजे दिलि ते पहुचंदड़ लफ़्ज़ उहे चूंड कंदा। अहिड़ा वॾा शाइर हुआ। ॾुखी शाइरी त हर को लिखी सघंदो आहे, पर सवले में लिखी करे ऐं दिलि ताईं पहुचणु उहो असांजो गोवर्धन भारती। हुनजी जोड़ी हुई असांजे कहिड़े महान संगीतकार सी अर्जुन। नालो ॿुधो अथव? सी अर्जुन संगीतकार। मां इन करे यादि थो करायां तव्हांखे त असांजा सिंधियुनि जा वॾा फनकार जेके आहे तव्हां विसारींदा था वञो। गीतनि जे बदले असां उन्हनि खे ज़िंदा रखी सघूं था, पर हिननि जा रचनाकार केरु आहिनि, इन करे मुंहिंजी इच्छा थी त तव्हांखे ॿुधायां। गोवर्धन भारती जो हीअ लिखियलु ऐं सी अर्जुन जो कंपोज़ कयलु ऐं सिंधी फिल्म तव्हां ॾिठी हुजे त मां ॻाईंदुमि, तव्हांखे यादि अची वञे। गॾु तव्हांखे ॻाइणो पवंदो। हिन गीत में अहिड़ी ताक़त आहे, अहिड़ी लज़्ज़िश आहे। साईं झूलेलाल जा पुजारी आहे, तव्हांखे तव्हांजी सिंधियत जी ॿेड़ी कोई बि न ॿोड़ींदो, बशर्ते तव्हां हुन लाइ कोशिशि जारी कंदा ऐं हैया हैया ज़रूरु चवंदा, कीअं जीअं मां चवंदो ओ तिन खे छा सागर ॿोड़ींदो जिथे तुला तारे हैया हैया भाई सभिनी खे चवंदा
मेहरबानी। थैंक यू वेरी मच सर। सुर थी वियो, संगीत थी वियो, नृत्य थी वियो, पर असीं सर खे रिक्वेस्ट करणु चाहींदासीं त असांखे हाणे कुझु रोमांच जे सफ़र ते वठी हलनि। मैडम जी असीं रिक्वेस्ट कंदासीं मैडम जी खे त कुझु रोमानत जे सफ़र ते वठी वञनि। सिंध जी रोमानत, सिंध जी शान, मान, पहचान, असांजा अमर शहीद भगत साईं कंवरराम साहिब जिन पंहिंजे ज़िंदगीअ जे सफ़र में एतिरी रोमानियत फैलाई, एतिरी रोमानियत फैलाई जो सिंध हिंद हर हंधि सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो अमर साईं भगत शहीद कंवरराम साहिब। अॼु उन्हनि खे यादि कंदे साईं कंवरराम जे क़दमनि में हिकु दफ़ो वरी कंवर जा गुर रखणु असांजा हिकिड़ा ॾाढा अमित भाग्या अची रहिया आहिनि। नॉर्थ बड़ौदा सिंधी समिति मां असांखे जॉइन कंदा ऐं उहे हिकु लाइव परफॉर्मेंस ॾींदा मैडम जे सुरीले आवाज़ में। मां सॾु करणु चाहींदुसि मिस्टर अमित भाग्या खे ऐं मैडम जी खे। प्लीज़ मैडम। हिकु दफ़ो ज़ोरदार तारियूं साईं कंवरराम जे नाले सां। ताड़ियुनि जो आवाज़ न हूंदो त परफॉर्मेंस शुरू न थींदी, त हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो वञे। लाइव परफॉर्मेंस फर्स्ट टाइम इन बड़ौदा। मैडम सां गॾु असां एंजॉय कंदासीं। अमर शहीद साईं कंवरराम साहिब की जय।
अखियों में आंखें